बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ाल अल्लाहु तआला व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिहि इज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ अंजाकुम मिन आलि फ़िरऔन यसूमूनकुम सूअल अज़ाबि युज़ब्बिहून अब्नाअकुम व यस्तहय्यून निसाअकुम व फ़ी ज़ालिकुम बलाउम मिर रब्बिकुम अज़ीम व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम व लइन कफ़रतुम इन्न अज़ाबी लशदीद। सदक़ल्लाहुल अज़ीम व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरु सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। माया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। वो अल्लाह ताला पूरी कायनात मथां ग़ालिब आहे, पूरी कायनात मथां शहनशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी खे बनाइण जे लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे हिन दुनिया जी तरफ़ मोकिलियो ऐं मोकिलण खां बाद में अल्लाह ताला किताब जो सिलसिलो जारी रखियो। उन किताब जे अंदरि अल्लाह ताला हर हिकु क़ौम जा वाक़िया ऐं पोयुनि क़ौमुनि जे मथां आयल अज़ाब ऐं पोयुनि क़ौमुनि जे अंदरि जंहिं नबी जी इत्तबा कई उन जी ख़बर ऐं इन सां गॾोगॾु दुनिया जे अंदरि मामलात ऐं दुनिया खां बाद में आख़िरत वारी जेकी ज़िंदगी आहे उन ज़िंदगी खे बनाइण जे लाइ कहिड़ा कहिड़ा आमाल करणा पवंदा उन खे अल्लाह ताला हिन किताब जे अंदरि बयानु कयो आहे। अॼु जेकी आयत पढ़ी आहे इन में अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जे वाक़े खे बयानु कयो त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम सां मुख़ातिब थियो ऐं जंहिं टाइम मूसा अलैहिस्सलाम क़ौम खे वठी करे समंदर खे क्रॉस कयो ऐं पोइ क़ौम खे हिकु नसीहत कयईं त तव्हां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो जंहिं अल्लाह ताला तव्हांखे फ़िरौन जे ज़ुल्म खां ऐं फ़िरौन जे जबर खां ऐं फ़िरौन जी मासियत खां अल्लाह ताला तव्हांखे महफ़ूज़ रखियो ऐं अल्लाह ताला तव्हांखे निजात ॾिनी आहे। ऐं फ़िरौन तव्हांजे मथां मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब आणे पियो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी तकलीफ़ ॾिए पियो। सही निसार साहब हिन पखे खे बंदि कयो। हे बिजली ते हले थो, हिनखे सोलर ते हलायोसि। त फ़िरौन जेको आहे क़ौम जे मथां जेके बनी इसराईल हुआ उन्हनि जे मथां फ़िरौन जेको आहे तमामु वॾो ज़ुल्म कयो हुयो। हिन पखे खे साईं ऐं परे खे बिजली तां बंदि करे सोलर ते हलायोसि, शोर घणो था कनि।
फ़िरौन जेको बनी इसराइल जे मथां ज़ुल्म तमामु वॾो कयो, बनी इसराइल जे मथां फ़िरौन वॾे में वॾो ज़ुल्म इहो कयो त फ़िरौन हिकु ऐलान करायो त बनी इसराइल जा जेके औरतूं आहिनि उनखे तव्हां पंहिंजे क़ैद में रखो, औरतुनि खे जेके उन्हनि जा नंढा ॿार पैदा थियनि त उन्हनि खे क़तलु कयो ऐं जेके इन्हनि जी वॾी उमिरि वारा आहिनि उन्हनि खां कमु वठो। हे फ़िरौन हुकुम जारी कयो। जंहिं टाइम जादूगरनि फ़िरौन खे ख़बर ॾिनी त हिकु अहिड़ो ॿारु पैदा थींदो जेको तुंहिंजी बादशाहियत खे ख़तमु कंदो ऐं तुंहिंजे नाले खे ऐं तुंहिंजे दबदबे खे ऐं तुंहिंजी ताक़त खे ख़तमु कंदो, त फ़िरौन पोइ जेको आहे इहो अमर हलाए छॾियो ऐं इहो हुकुम जारी कयो पंहिंजे इलाइक़े जे अंदरि। पोइ अलाह ताला उन वाक़े खे हिन तरीक़े सां बयानु कयो, व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, जंहिं टाइम मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, यादि कयो अलाह ताला जी नेमतुनि खे जेके नेमतूं ख़ुदा तव्हांजे मथां कयूं आहिनि। उहा नेमत सभ खां पहिरियां कहिड़ी हुई, इज़ अंजाकुम मिन आलि फ़िरौन, अलाह ताला तव्हांखे फ़िरौन खां निजात ॾिनी आहे, यानी फ़िरौन तव्हांजे मथां जेको ज़ुल्म करे पियो ख़ुदा उन फ़िरौन जे अज़ाब खां ऐं फ़िरौन जे ज़ुल्म खां अलाह ताला तव्हांखे महफ़ूज़ रखियो। ॿिए नंबर ते यसूमूनकुम सू अल अज़ाब युज़बिहून अबनाकुम, ऐं तव्हांखे बुछड़ो हिकिड़ो अज़ाब पियो ॾिए, तव्हांजे युज़बिहून अबनाकुम तव्हांजे ॿारनि खे ज़िबह पियो कराए, ॿारनि खे क़तलु कराए पियो। व यस्तहयून निसाअकुम, तव्हांजी औरतुनि खे छॾे ॾिए पियो, यानी औरतुनि खे जेके बनी इसराइल जूं औरतूं हुयूं उन्हनि खे पंहिंजी ख़िदमत लाइ रखे पियो ऐं उन्हनि खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा कमु वठे पियो। ॿिए नंबर ते जेके बनी इसराइल जा वॾा मर्द हुआ उन्हनि खे क़तलु न पियो कराए, उन्हनि खे पंहिंजे कमकार जे अंदरि इस्तेमालु करे पियो। त मूसा अलैहिस्सलाम फ़रमायो अलाह ताला जी नेमतुनि खे यादि कयो ऐं अलाह ताला सां कंहिं क़िस्म जो कोई बि शरीक न बनायो। वफ़ी ज़ालिकुम बला उम्मी रब्बिकुम अज़ीम, ऐं अलाह ताला तव्हांजे मथां इहो तमामु वॾो बहितर मामिलो कयो हुयो। हाणे इहो ख़िताबु करण जो इहो मूसा अलैहिस्सलाम ख़िताबु छाजे खां कयो त बनी इसराइल जेकी क़ौम हुई इहा थोरे थोरे मौक़े ते फिरी पई वञे। ॾिसो बनी इसराइल अहिड़ी हिकु क़ौम आहे जंहिंखे मूसा अलैहिस्सलाम हिकु मरतबो नसीहत न कई बल्कि बार बार जेको नसीहत कई, ऐं इहा दुनिया जे अंदरि वाहिद क़ौम आहे। नबियुनि जे तरफ़ अलाह ताला तमामु क़ौमुनि खे मोकिलियो, उन में क़ौम समूद हुई, क़ौम आद हुई, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿियूं बि क़ौमूं हुयूं, पर बनी इसराइल जेकी क़ौम हुई उहा छा हुई त उहा थोरे थोरे क़दम ते जेको आहे उहो गुमराह थी पई वञे। हाणे जीअं जो अलाह ताला बनी इसराइल खे मूसा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां फ़िरौन खां निजात ॾिनी, समंदर अॻिते पार थी विया, त इन्हनि वरी ॿी ॻाल्हि हिते करणु शुरू कई। कहिड़ी ॻाल्हि करणु शुरू कयूं त हिते इहा ॻाल्हि कयूं त मूसा अलैहिस्सलाम सां कलाम कयो क़ौम। मूसा अलैहिस्सलाम खे चई ॾिसो हे फ़िलाणा जेके ॿिया मज़हब वारा साम्हूं असां ॾिसूं था, छो त ॿिए समुंड पार करे जीअं जो ॿिए इलाइक़े में विया न त उते मुशरिक माण्हू हुआ, उहे बुतनि जा ॾाढो झुकनि पिया, यानी मूर्तियुनि जा ॾाढो झुकनि पिया, पथर जा ॾाढो झुकनि पिया। त पोइ हिते मूसा अलैहिस्सलाम जेकी क़ौम बनी इसराइल हुई न, इन बनी इसराइल इहा ॻाल्हि कई त मूसा अलैहिस्सलाम खे चवंदा ॾिसो सभिनी मज़हबनि जो ख़ुदा नज़र अचे थो, सभिनी मज़हबनि जो ख़ुदा नज़र अचे थो, हे साम्हूं बुत आहिनि, हाणे असांखे बि तूं ख़ुदा जी का सूरत ठाहे ॾे जंहिंखे असां ॾिसी करे पोइ असां इबादत कयूं। त मूसा अलैहिस्सलाम वॾो हैरान थियो, छाजे करे मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त यार इन क़ौम खे ख़ुदा एॾी सारी नेमत सां नवाज़ियो जो फ़िरौन हिननि जे मथां एतिरो सारो ज़ुल्म करे पियो, इन ज़ुल्म जे बावजूदि हिननि जे ॿारनि खे ज़िबह करे पियो, हिननि जी औरतुनि खां मुख़्तलिफ़ कमु पियो वठे। अलाह ताला एॾी सारी मुसीबत खां इन क़ौम खे कढियो आहे, हाणे को मुतालबो कहिड़ो थी करे त मूसा अलैहिस्सलाम फ़रमायो तव्हां क़ौम आहियो पर जाहिल क़ौम आहियो। छाजे करे त ख़ुदा जेको आहे न, ख़ुदा खे तव्हां दुनिया में नथा ॾिसी सघो। त क़ौम वरी बि इहो ई यानी हुकुम न बल्कि उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि मूसा अलैहिस्सलाम जी तरफ़ मोकिली त असांखे का रब जी हिकिड़ी सूरत ठाहे ॾे जंहिंखे ॾिसी करे असां इबादत कयूं। त मूसा अलैहिस्सलाम फ़रमायो तव्हां क़ौम आहियो पर तव्हां जाहिल क़ौम आहियो, ऐं जहालत वारा इहे अल्फाज़ जेको आहे तव्हां इस्तेमालु था कयो, अलाह खे तव्हां दुनिया जे अंदरि नथा ॾिसी सघो। पोइ मूसा अलैहिस्सलाम वियो 40 ॾींहं तूर सीना जबल ते 40 ॾींहं मूसा अलैहिस्सलाम उते वियो अलाह सां कलाम जे लाइ, ऐं पोइ हिते पंहिंजे भाउ हारून इस्लाम खे छॾे वियो क़ौम जी रहनुमाई जे लाइ। मूसा अलैहिस्सलाम जीअं जो होॾे वियो, हाणे 40 ॾींहं जो पीरियड तमामु वॾो पीरियड हुयो। पोइ हाणे पोइ हिते शैतान छा कयो, शैतान क़ौम खे जेको गुमराह कयो, जेकी वॾी तादाद में यानी 6 लख जेके बनी इसराइल हुया न,
इन 6 लखनि में 3 टोला थिया। 6 लखनि में 3 टोला थिया। हिकिड़ो टोलो उन साफ़ तौर ते इहा ॻाल्हि कई त असां हिन जेको आहे न गाबे जी पूॼा कंदासीं जंहिंखे सामरी बनायो हुयो, ऐं चई त हे ई जेको ख़ुदा आहे। उन में क़ौम जा 3 हिसा थिया। हिकिड़ी क़ौम इहा ई ॻाल्हि कई, अच्छा क़ौम जा 3 हिसा थिया। हिकिड़ो हिसे क़ौम जो इहा ॻाल्हि कई त असां हिन गाबे जी पूॼा था कयूं। ॿियो जेको क़ौम जो हिसो उन्हनि जो असां ख़ामोशी इख़्तियार था कयूं, असां फ़िलहालु चुप था कयूं जेसि ताईं मूसा अलैहिस्सलाम मोटी अचे थो, पोइ ॾिसूं असां इन जी इबादत कंदासीं या इबादत न कंदासीं। हे 2 नंबर ते टोलो। ऐं 3 नंबर ते जेको टोलो हुयो उन्हनि साफ़ तौर ते इनकार कयो। उन्हनि चयो यार कीअं थो थी सघे, जीअं अलाह ताला असांखे इज़त ॾिनी, जीअं अलाह ताला असांखे निजात ॾिनी, असां इन गाबे जी पूॼा कीअं कंदासीं? असां ख़ामोशी बि इख़्तियार न कंदासीं, असां बल्कि इन गाबे जो बाइकाट था कयूं। ऐं उन्हनि बाइकाट कयो साफ़ तौर ते। ऐं बाइकाट करण वारा इंतिहाई थोरा हुया, इंतिहाई थोरा। मूसा अलैहिस्सलाम जंहिं टाइम 40 ॾींहं कंप्लीट थी विया ऐं मोटी आया क़ौम जी तरफ़, ॾिठो त क़ौम जे अंदरि अक्सर माण्हुनि खे ॾिठो बुत गाबे जी पूॼा में लॻा पिया आहिनि, गाबे जी पूॼा में लॻा पिया आहिनि। ऐं क़ौम वारनि खे चवनि तव्हांखे छा थियो आहे? हे अलाह ताला तव्हांखे एॾी सारी इज़त ॾिनी जो फ़िरौन खां निजात ॾियाराए करे तव्हांखे अलाह ताला हिते पहुचायो, वरी तव्हां पंहिंजो उन गुमराही में लॻी पियो। त सभ खां पहिरियां मूसा अलैहिस्सलाम खे इंतिहाई शदीद इन टाइम गुस्सो आयो। मूसा अलैहिस्सलाम सभ खां पहिरियां जेको गाबो हुयो न, जेको सोन मां ठहियलु हुयो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो आवाज़ु छॾे पियो, मूसा अलैहिस्सलाम उनजी मुंडी खे सभ खां पहिरियां कटियो। इन खां बाद में क़ौम सां मुख़ातिब थी तव्हांखे छा थियो आहे? पोइ जंहिं क़ौम वारनि ज़िद करे बीठा त न इहो ई जेको आहे गाबो असांजो इलाही ऐं इबादत असां इंजी कंदासीं, मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे बाज़ औक़ात क़तल कराए छॾियो, ख़तमु कराए छॾियो। बाक़ी चंद माण्हू अहिड़ा बता जंहिं चयो त न सिर्फ़ु असांजो रब केरु आहे, असांजो रब अलाह आहे जंहिं असांखे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे। इहा क़ौम थोरो अॻिते हली। अच्छा इन क़ौम जे अंदरि ॿियो जेको आहे न, ॿियो हिकिड़ी मिस्टेक जेको हुई न, उहा सवाल करण वारी तमामु घणी हुई। अमूमन माण्हू घणो जॾहिं सवाल कंदो फासंदो, त इन जे करे सवाल जेतिरो हुजे बसि सवाल ओतिरो ई कयो वञे। तव्हां सवाल जे मथां सवाल उथारींदव, दुनिया जो कोई बि इंसानु अगरि सवाल जे मथां सवाल उथारींदो न फासंदो। बनी इसराइल जे अंदरि क़तल हिकिड़ो थी वियो ऐं मूसा अलैहिस्सलाम मौजूदु हुया। क़तल अहिड़े एतबार सां थियो त यानी 2 ॻोठुनि जे दरमियान क़तल थियो, ऐं माण्हुनि जो जेको क़तल हुयो न उहो क़ातिल ज़ार न पियो थिए, असरात बि उन जा ज़ार न पिया थियनि। त पोइ तमामु माण्हू आया मूसा अलैहिस्सलाम जी तरफ़, चए तव्हां साईं ॿुधायो त असां हिन क़ातिल खे नेठि ॻोल्हियूं कीअं, हिन क़ातिल खे असां ॻोल्हियूं कीअं? त मूसा अलैहिस्सलाम फरमायो त मां अलाह सां कलाम कंदुमि, पोइ तव्हांखे मां ख़बर ॾींदुमि। त पोइ अलाह ताला जी तरफ़ां सिर्फ़ु इहो हुकुम थियो त हाणे हिकिड़ी गऊं खे ज़िब करे उनजो खून जीअं जो हिन जी मैयत खे लॻाईंदव, हिन वाक़े जो मां मफ़हूम थो ॿुधायां, हिन जो खून जीअं जो हिन मैयत खे ॿुधाईंदो त मैयत एतिरे टाइम ताईं उथी करे पंहिंजे क़ातिल जी ख़बर ॾेई छॾींदो। सिर्फ़ु हुकुम इहो जारी थियो त कंहिं बि हिकिड़ी गऊं खे ज़िब कयो, गऊं खे ज़िब कयो त उनजो खून जेको आहे हिन जे जिस्म ते लॻायो ऐं पाण ई हे पंहिंजी यानी क़ातिल जी ख़बर ॾींदो। हाणे ॾिसो सिर्फ़ु हुकुम इहो थियो न त गऊं खे ज़िब करे इन खां बाद मुंहिंजो खून लॻाए छॾियो। हाणे पुछा करणु लॻा साईं उहा गऊं कहिड़ी हुजे? हाणे ॾिसो डिटेल पिया अॻिते वठनि। हाणे जीअं जो डिटेल वठनि पिया न त पोइ ख़ुदा हिन जे लाइ ईअं मुशक़त खे बनाईंदो वञे पियो। पुछा कयो साईं गऊं कहिड़ी हुजे? त पोइ मूसा अलैहिस्सलाम फरमायो ठीकु आहे मां अलाह खां पुछा थो कयां। पोइ अलाह ताला ॿुधायो त गऊं हिन एतबार जी हुजे। हाणे इहा हिते इन जो कमु कंप्लीट थिए पियो, वरी पोइ अॻिते ॿुधाईंदो ठीकु आहे इहा गऊं जो कलर नेट कहिड़ो हुजे, कलर नेट कहिड़ो हुजे। पोइ हाणे पंहिंजे लाइ मुश्किलात पाण ई पैदा कंदा वञनि पिया। छाजे करे? जॾहिं सवाल जे मथां सवाल थिए पियो न त हिन जे लाइ मुश्किल पोइ खड़ी थींदी वञे पई। पोइ अची करे अलाह ताला हुकुम ॾिनो त इहा गऊं हिन कलर जी हुजे। इन खां पोइ वरी अञा 3 सुवाल उथारियूं त छा इहा कम जे अंदरि हली हुजे या न हुजे। यानी उन ज़माने में कमु इहो त ॾिसो जेकॾहिं असां 20-25 साल पोइ ते वञूं न त असांजे ॿनियुनि जे अंदरि इहे गऊं साईं गऊं हूंदी आहे छा हूंदो आहे हिन खे ॿियो छा चवंदा आहिनि ढोर ॾांद, इहो जेको हर हणंदा हुआ
गऊं जेको आहे इहो हरणु लॻंदी, इन सां इन जे ज़रिए सां असां हर लॻाईंदासीं। हाणे त जेको आहे ट्रैक्टर अची विया आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मशीनूं अची वियूं आहिनि, न त पहिरियों इन सां हर लॻंदो हुयो। त क़ौम पुछा को त छा जेकी असां गऊं खे ज़िबह कयूं इहा ज़मीन जे अंदरि इन हर हयो हुजे या न हयो हुजे। हाणे साईं इन जे लाइ अञा मुश्किल थी वई क़ौम जे लाइ। पोइ अलाह ताला फरमाए त इहा जेकी गऊं जंहिंखे ज़िबह कंदो इन हर बि जेको आहे कॾहिं पंहिंजे कुल्हे ते हयो न हुजे। हाणे अॻिते पोइ हिननि ख़ामोशी इख़्तियार कई, हिननि चयो त हाणे अॻिते जेकॾहिं अगरि सुवाल कंदासीं न त पोइ बसि अञा मामिलो चढ़ी वेंदो। हाणे साईं इन निशाननि खे ॻोल्हणु हिननि शुरू कयो त गऊं जो कलर छा हुजे, गऊं कम जे अंदरि हली बि न हुजे, उनजी उमिरि छा हुजे। हाणे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि हिन ॻोल्हणु शुरू कई, ॾाढो ॻोल्हियऊं पर मिले न पई। पोइ हिकिड़ी परे खां हिकिड़ी जॻह तां गऊं मिली, उहो हरमा खपाइणु न पियो चाहे, उहो हरमा उन गऊं खे खपाइणु न पियो चाहे। त पोइ तमामु वॾी भारी रक़म ते बनी इसराईल उन गऊं खे जेको आहे ख़रीद कयो। इन खां बाद में उनखे ज़िबह करे उनजो रत जीअं जो लाश खे लॻायो वियो, लाश उथी करे ऐं पंहिंजे कातिल जी ख़बर ॾिनई त फ़िलाणे मूंखे बंदे क़तलु कयो आहे, फ़िलाणे मूंखे माण्हू क़तलु कयो आहे। हाणे इन वाक़े मां मालूम छा थो थिए त जेकॾहिं अगरि सवाल जे मथां सवाल उथारींदो, सवाल जे मथां सवाल उथारींदो न त पोइ बंदे जे लाइ मुशक़त ऐं मुसीबत थी वेंदी आहे। ऐं उहा ॻाल्हि उनजे बाज़ोक़त गर्दन में बि पवंदी आहे, जीअं बनी इसराईल जे गर्दन में ॻाल्हि पई हुई त बनी इसराईल वाहिद क़ौम आहे, बनी इसराईल वाहिद इहा क़ौम आहे जेकी हिकु जॻह ते स्टॉप न पई करे। हिकु जॻह ते स्टॉप जो मतिलबु ईअं त यानी हिकु जॻह ते टिके न पई, मुस्लमान थिए पई, वरी शिरक वारा कमु उनजे अंदरि अची पिया वञनि, वरी चवनि पिया असां अलाह जे मथां ईमान था आणियूं। वरी जॾहिं फिरौन खां निजात मिली, समंदर जे ॿिए कुंड ते विया, उते छा ॻाल्हि कयूं त असां अलाह खे छो था ॾिसूं। त मूसा अलैहिस्सलाम फरमायो तव्हां क़ौम आहियो, बल्कि तव्हां तमामु वॾी जाहिल क़ौम आहियो। अलाह ताला तव्हांजे मथां एॾो सारो इनाम कयो आहे, उन इनाम खे तव्हां ॾिसण जी कोशिशि कयो, उन इनाम खे तव्हां ॾिसण जी कोशिशि कयो। अलाह ताला तव्हांजे मथां तमामु वॾो फज़ुल कयो आहे। तव्हां भाउर दोस्तो क़ुर हकीम जे अंदरि असांजी निजात रखियलु आहे। जंहिं शइ जो हुकुम अलाह ताला असांखे ॾिनो आहे उन ते जेकॾहिं असां अमल कंदासीं असां फलाहीअ ते पहुचंदासीं, असां कामयाबी ते पहुचंदासीं। ऐं अलाह ताला असांजे कोल फेल खे सभिनी खे मालूम करे थो। इहा ॻाल्हि ज़हन में रखी वञे। दुनिया जे असां इंसान खां लिकी सघूं था कुझु टाइम जे लाइ, दुनिया जे इंसान जे लाइ इंसान खां असां कुझु टाइम जे लाइ लिकी सघूं था। पेशवा मुजीब रहमान खां तव्हां लिकी सघो था, मुंहिंजे आॾो को तव्हां गुनाह नथा कयो, मूंखां लिकी सघो था। यादि रहणु खपे अलाह खां लिकी नथा सघो। क़ुर हकीम अलाह ताला फरमायो यालमु सिर्रकुम व जहरकुम व यालमु मा तक्सिबून, मा तक्सिबून। अलाह ताला फरमायो तव्हांजे ज़ाहिर खे, तव्हांजे बातिन खे, जेको बि तव्हां कमु कयो था उनखे केरु थो ॾिसे, उनखे अलाह ॾिसे थो, उनखे अलाह ॾिसे थो। राति जेको मां बयानु जेको आहे दर्से अंदरि कयुमि उहो हिन टाइम मां सम्झां थो ज़रूरी आहे, छो त रिकॉर्डिंग जे एतबार सां ॿिए कंहिंखे बि फ़ाइदो थिए। राति इहा ॻाल्हि कई आहिनि त जेको ॾिसो इंसान जंहिं टाइम ख़लवत में हूंदो आहे, अकेलो हूंदो आहे, त पोइ गुनाह जा चांस बिल्कुलु वधी वेंदा आहिनि। जेकॾहिं माण्हू वेठा हुजनि न त गुनाह जो इरादो घटि थींदो, पर जंहिं टाइम तव्हां अकेला वेठा हूंदव न उन टाइम गुनाह जा चांस जेको आहे वधी वेंदा आहिनि। हिकु वाक़ियो मां बयानु कयुमि न त हिकु मौलवी साहब बयानु कयो, उन ॻाल्हि इहा कई त हिकिड़ो असांजो दोस्त हो, उनखे फ़ोश फिल्म ॾिसण जो वॾी बुरी आदत हुई। अमूमन ग़लति जेको आहे फिल्मूं ॾिसंदो हुयो, पर हाणे इहे फिल्मूं माण्हू किथे ॾिसंदो आहे, उहो लिक में ॾिसंदो न, कंहिं इंसान जे ॾाढो ज़ाहिर थोरी ॾिसंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं उनखे ज़बरदस्त मौक़ो मिलियो, मौक़ो इहो मिलियो त घर उन ॾींहुं हिन जा रिश्तेदार, हिन जो अबो, हिन जी माउ, हिन जी तमामु फैमिली काॾे शादी ते निकिरी वई ऐं घर में हे बिल्कुलु अकेलो हुयो। हे ख़लवत जो गुनाह ॿुधायां पियो, माण्हू अकेलो थींदो आहे न त गुनाह जा चांस 20% खां उॾी करे 100% ते पहुचंदा आहिनि। ऐं को बि माने न हूंदो, माने मां मतिलबु इहो आहे त यानी का बि अहिड़ी शइ न हूंदी आहे जेको तव्हांखे गुनाह करण खां रोके सघे। त ख़लवत जो गुनाह वॾो ख़तरनाक आहे। त असांजे घर में जॾहिं कोई बि न हुयो, उहो नौजवान यानी ग़लति फिल्म ॾिसण जो वॾो आदी हुयो। जॾहिं घर बिल्कुलु ख़ाली हुयो, अची करे घर जो कमरे जो दरवाज़ो बेकड़ाए करे पोइ कमरे में बिस्मिल्लाह त न चइजे, बल्कि वेही रहियो ऐं उन चयो त अॼु जेको मां ज़बरदस्त सीन ॾिसंदुमि। जीअं जो कमरे में वेठो, हिन खां बाद में जेको उनखे गुनाह जो कमु करिणो हुयो उन उहे सीन ॾिठा। कुझु टाइम खां बाद में दरवाज़े ते खड़को थियो, खड़के थियण सां ई हिन जे हथ खां मोबाइल किरी पई
हे हिन जा हथ जेको आहे लड़ज़ण शुरू थी विया, हथ ॾकण बिल्कुलु शुरू थी विया। छाजे करे? हाणे हिनखे ख़ौफ़ छाजे खां थियो त मतां अबू अची वियो हुजे, मतां भाउ अची वियो हुजे, मतां अम्मा अची वई हुजे ऐं मूंखे ॾिसनि त हे कहिड़ी हिकु बुरी शइ खे ॾिसे थो, इन जे लाइ हे लर्ज़ी वियो। जॾहिं मोबाइल हेठि किरी इन खां बाद में दरवाज़े ते ॾिठईं त इंसानु त कोई बि न आहे, बल्कि ॾिठईं त हिकिड़ी ॿिली आहे। जंहिं दरवाज़े सां ठोकर लॻई ऐं उहा ॿिली जेको भॼी वई। हिनखे वॾो अहसासु थियो, यार हिकु ॿिली जे अचण सां हथ मां मोबाइल बि किरी थी पवे, दिलि जे अंदरि लर्ज़ो बि अची थो वञे, हथ ॾकनि बि अथा। हिकु ॿिली खां एतिरो ख़ौफ़ थियो, हिकु इंसान खां एतिरो ख़ौफ़ थियो। उन अल्लाह खां ख़ौफ़ छाजे खां नथो थिए जेको अल्लाह असां सां हर टाइम कठे आहे। उन अल्लाह ताला इहो बयानु कयो, वहुव माकुम आइना मा कुंतुम, जंहिं बि जॻह ते तव्हां आयो उते तव्हांजो रब अल्लाह बि मौजूदु आहे। केतिरो क़रीब आहे? नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हांजी साउनि जूं रॻूं आहिनि गर्दन में, उन खां बि ज़्यादा अल्लाह ताला क़रीब आहे। त जॾहिं बि बंदो अकेलो थींदो आहे, ख़लवत में थींदो आहे, गुनाह जा चांस वधी वेंदा आहिनि। उते मुस्लमान खे हिकिड़ो यकीन पैदा थियणु खपे त यार दुनिया में मूंखे मुंहिंजो भाउ त नथो ॾिसे, मूंखे मुंहिंजो पीउ त नथो ॾिसे, मूंखे साईं मुजीब रहमान त नथो ॾिसे, मूंखे मुंहिंजो फ़लाणो दोस्त नथो ॾिसे, पर केरु पियो ॾिसे? जेको सभिनी खां ज़्यादा ताक़तवर आहे उहो अल्लाह मूंखे ॾिसे थो। जॾहिं इहो यकीन पैदा थी वेंदो, बंदो ख़लवत में गुनाह न कंदो। ऐं गुनाह ज़्यादा थींदो ख़लवत में आहे, अकेला में गुनाह थींदो आहे। माण्हुनि जे मजमे में गुनाह न थींदो आहे। ऐं यादि रहणु खपे, अकेला में जेको तव्हां गुनाह था कयो, इन जी इंसाननि खे ख़बर त नथी पवे। अकेला में जेको गुनाह थींदो आहे, इंसाननि खे ख़बर त नथी पवे, दोस्तनि खे ख़बर त नथी पवे, रिश्तेदारनि खे त ख़बर नथी पवे। यादि रहणु खपे, अल्लाह खे ख़बर पवे थी, अल्लाह खे ख़बर पए थी। अल्लाह ताला ॿुधाए छॾियो, व यअलमु सिर्रकुम व जहरकुम, तव्हां जेको ज़ाहिर तरीक़ो इस्तेमालु कंदा आहियो ख़ुदा उनखे बि ॾिसे थो, तव्हां जेको अकेला में कमु कंदा आहियो ख़ुदा उनखे बि ॾिसे थो। मुंहिंजे बातिन खे बि ख़ुदा ॾिसे थो, मुंहिंजे ज़ाहिर खे बि ख़ुदा ॾिसे थो। जेकॾहिं अगरि लिकी करे मां को बि गुनाह कयां थो, दुनिया जो कोई बि इंसानु नथो ॾिसे, मूंखे अल्लाह ॾिसे थो। ऐं अल्लाह ताला सुवालु कंदो यौम मशर में, जीअं जो असां क़यामत ॾींहुं अल्लाह जे बारगाह ॾे बीहंदासीं, उते सुवालु कयो वेंदो, तव्हांखे अखियूं ॾिनियूंसीं, तव्हांखे ज़बान ॾिनीसीं, तव्हांखे असां कन ॾिनासीं, हाणे इन्हनि जे बारे में तव्हां खां असां अॼु सुवाल था कयूं। इन्हनि सां कहिड़ी शयुनि खे तव्हां ॾिठो आहे, कहिड़ी शयुनि खे तव्हां ॿुधो आहे, दिमाग़ु ॾिनोसीं, इन जे अंदरि तव्हां छा सोचियो आहे। अल्लाह ताला क़यामत ॾींहुं सुवालु कंदो। त मुंहिंजा भाउर दोस्तो, इंसान खां गुनाह जेको ज़्यादा थींदो आहे, अकेला में थींदो आहे। ऐं अकेला में गुनाह जेको नथो करे, जेको अकेला में गुनाह नथो करे, मां सम्झंदो उहो हिन ज़माने जो मुतक़ी बंदो आहे। छाजे करे? अकेला में गुनाह जा चांस वधी वेंदा आहिनि, अकेला में गुनाह जा चांस वधी था वञनि, पर हे पोइ बि गुनाह नथो करे। यानी का त ज़ात आहे न जंहिंखां ख़ौफ़ थो करे, अहिड़ी का ज़ात आहे न, यानी उहो रब त मौजूदु आहे न, हिन जी दिलि जे अंदरि इहो ख़ौफ़ आहे न, अल्लाह यार मूंखे ॾिसे थो। यादि रहणु खपे, ख़लवत जे अंदरि गुनाह नथो थिए, गुनाह नथो थिए, अकेला वियो था, गुनाह नथा कयो। तव्हां जहिड़ो बुज़ुर्ग मां नथो सम्झां हिन सरज़मीन ते कोई हुजे। ऐं अहिड़ी तरह ख़लवत जो गुनाह इंसान खे वॾो ज़वालु ॾींदो आहे। ख़लवत जो गुनाह इंसान खे वॾो ज़वालु ॾींदो आहे। छाजे करे? असां हाणे हिन टाइम नमाज़ पढ़ूं था, असांजी नमाज़ खे अमूमन सभु मुस्लमान ॾिसनि था, असांजी नमाज़ खे सभु मुस्लमान ॾिसनि था, त सभिनि मुस्लमाननि खे इहो दिलि में इतफ़ाक़ थींदो आहे, यार हे नमाज़ थो पढ़े, माण्हू कुझु न कुझु बहितर आहे। पर ख़लवत में जॾहिं गुनाह थींदो, उन ख़लवत जे गुनाह जो असरु ॿाहिरि निकिरंदो आहे। ख़लवत में गुनाह थियो आहे, उनजो असरु ॿाहिरि निकिरंदो आहे। ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह ताला उनजे चेहरे मां ई उहे असरात ॿाहिरि कढी विझंदो आहे। ऐं यादि रहणु खपे, ख़लवत जी नेकी खे बि ख़ुदा ज़ाहिर कंदो आहे। 100 पर्दनि जे अंदरि का नेकी कयो, 100 पर्दनि जे अंदरि, यानी दरवाज़े में पर्दा लॻल हुजनि, पर्दो छा कंदो आहे? अंदरी शइ ॿाहिरि नाहे ॾेखारींदो न। 100 पर्दा लटकियल हुजनि, 100 पर्दा लटकियल हुजनि, उन 100 पर्दनि जे अंदरि
अगरि का नेकी कयो था उन नेकी ख़ुदा पूरी दुनिया ताईं ज़ाहिर कंदो। यादि रहणु खपे अहिड़ी तरह 100 पर्दनि जे अंदरि जेकॾहिं को गुनाह था कयो, अल्लाह ताला उन गुनाह खे मालूम करे थो, उन गुनाह जी नौसत अल्लाह ताला ॿाहिरि कढी विझंदो, पोइ अल्लाह ताला कॾहिं बि कढे। त अल्लाह ताला तव्हांजे बातिन खे ऐं तव्हांजे ज़ाहिर खे ख़ुदा ॾिसे थो त ख़लवत वारे गुनाह खां बचो। अगरि गुनाह थिए थो तौबा इस्तग़फ़ार कयो, ख़लवत में पोइ न वियो। काफ़ी असांजा नौजवान हूंदा आहिनि, उन्हनि खां ख़लवत जे अंदरि अमूमन इहो गुनाह थी वेंदो आहे। त जेकॾहिं अकेला में गुनाह थिए थो, अकेला न वियो, कंहिं दोस्त सां वियो, भाउ सां वियो, या अहिड़ी तरह वालिद साहिब सां वियो, अकेला में पोइ न वियो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंसान जे अंदरि हिकिड़ी बुरी शइ हूंदी आहे ऐं इंसान जे अंदरि भलाई बि हूंदी आहे। इंसान जे अंदरि हाणे इंसान ॾिसो न, हिन टाइम त सभई इंसान चवंदा आहिनि न त मां भलो आहियां। हाणे इंसान जे भले हुजण जे लाइ को दलील बि हुजणु खपे। मुफ़्ती तारिक मसूद साहिबु ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि कई, चए इंसान पाण खे चेक सिर्फ़ु 2 मिंटनि जे अंदरि करे सघे थो त मां भलो आहियां या मां बुछड़ो आहियां। सिर्फ़ु 2 मिंटनि जे अंदरि चेक करे सघे थो पाण खे। चेक हीअं करे, जेकॾहिं अगरि ॿिए कंहिं बंदे जी गिला थिए थी, ॿिए कंहिं मुस्लमान जी गिला थिए थी ऐं हे कन लॻाए करे ॿुधे ऐं हिन खे मज़ो अचे ऐं हे चवे त अञा इहा गिला अॻिते वधे, पोइ सम्झे त हिन जहिड़ो बुरो हिन दुनिया जे अंदरि कोई बि न आहे। छाजे करे ॿिए कंहिंजी गिला ॿुधे थो ऐं हिन खे मज़ो थो अचे, यानी इहो दलील आहे त तूं बुरो आहीं। ऐं जेकॾहिं इहा आदत असांजे अंदरि आहे त पोइ असां तौबा इस्तग़फ़ार कयूं। छाजे करे गीबत जेकी आहे न, ॿिए कंहिंजी गिला थिए पई ऐं असां उते वेठा आहियूं, कन लॻाए करे वेठा आहियूं ऐं मज़ो ई मज़ो अचे थो। हा शाबाश, अॻिते गिला ॿी बि शुरू करेसि, अञा ॿियो कहिड़ो हिन जे अंदरि फॉल्ट आहे, अञा हिन जे अंदरि ॿियो कहिड़ो फॉल्ट आहे। पोइ मुफ़्ती तारिक मसूद साहिबु इहा ॻाल्हि कई त यकीन करे सम्झो तव्हां जहिड़ो बुरो कोई बि न आहे, पोइ तव्हां बुरा आहियो। ॿिए नंबर ते इंसान जे भले हुजण जी सिर्फ़ु 2 मिंटनि जे अंदरि इंसान तहक़ीक़ करे सघे थो, मां भलो आहियां, मां बुरो आहियां। जेकॾहिं अगरि ॿिए कंहिं मुस्लमान भाउ जी नेकी थिए थी, तारीफ़ थिए थी ऐं उन ते ख़ुशि थिए थो, उन ते छा थो थिए, उन ते ख़ुशि थिए थो, यार माशाअल्लाह मुंहिंजे मुस्लमान भाउ जी तारीफ़ हिते थिए पई, ऐं जेकॾहिं उन तारीफ़ खे ॿुधण में मज़ो अचे थो त हे यकीन सम्झे त मां भलो इंसान आहियां, त इहा असांजे अंदरि गिला जो तमामु वॾो मादो आहे। गिला जो असांजे अंदरि तमामु वॾो मादो आहे। इस्लाम ॾिसो हुदूद बयानु कया आहिनि, इस्लाम हक़ बयानु कया आहिनि, इस्लाम कुझु तरीक़ेकार बयानु कया आहिनि। इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं तव्हांखे अल्लाह ताला जी तौहीद ॿुधाई, तौहीद सां गॾोगॾु तव्हांखे मुआशिरे में कीअं हलणो आहे उहो तरीक़ेकार बि ॿुधायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, टे मरतबा अल्लाह जे नबी 3 मरतबा ही इरशाद फरमायो। अल्लाह जे नबी फरमायो, अल्लाह जो कसम उहो शख़्स मोमिन न आहे, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन न आहे, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन न आहे। कंहिं फरमायो? अल्लाह जे नबी 3 मरतबा फरमायूं, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन न आहे, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन न आहे, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन न आहे। जेको पाड़े वारनि खे ईज़ाए, पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾिए, पाड़े वारनि जे मथां बोझ थिए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां 3 मरतबा कसम खणां थो इहो शख़्स मोमिन न आहे, इहो शख़्स ईमान वारो न आहे। हाणे असां ॾिसूं त वाक़ई छा असां पाड़े वारनि सां बहितर तरीक़ो इस्तेमालु कयूं था? पाड़े जे अंदरि ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, असांजे मुआशिरे जे अंदरि हे आहे, हे मर्ज़ असांजे मुआशिरे जे अंदरि आहे, काफ़ी असांजे महले जे अंदरि घिटियूं आहिनि, काफ़ी असांजे महले जे अंदरि घिटियूं आहिनि। पोइ के ढरकी क़िस्म जा नौजवान पाड़े जे अंदरि नज़र विझंदा आहिनि। ॾिसो मथां का छोकिरी जेको आहे सेट थी वञे, का छोकिरी मथां राब्तो करे विझे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन न आहे, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे। अल्लाह जे नबी इहा फरमायो, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे, ईमान वारो न आहे, ईमान वारो न आहे। जेको पाड़े वारे खे तकलीफ़ ॾिए, पाड़े वारे जे मथां मुसीबत हायल करे, पाड़े वारे खे को टेंशन ॾिए। हाणे पाड़े वारे जे अंदरि पाड़े वारनि सां, पाड़े में अगरि कंहिं औरत
खे ॾिसे उन सां तालुकात बणाइण जी कोशिशि करे, कसम खणो इहा ॻाल्हि कोई मुस्लमान बर्दाश्त करे सघे थो? इहा ॻाल्हि पाण ते माण्हू वठे, जॾहिं पंहिंजे मथां ॻाल्हि ईंदी न पोइ असुली ख़बर बाद में पवंदी आहे। छा कोई बि मुस्लमान इन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो त मुंहिंजी घर में न्याणी हुजे, मुंहिंजी घर में भेण हुजे, मुंहिंजी घर में घरवारी हुजे, कोई पाड़े वारो मर्द उनखे ॾिसण जी कोशिशि करे, उन सां तालुकात बणाइण जी कोशिशि करे, कसम खणो कोई मुस्लमान बर्दाश्त कंदो? कोई बि न कंदो। पोइ जेके नौजवान असांजा ढरकी क़िस्म जा पाड़े में नज़र विझंदा आहिनि त यार उहा बि कंहिंजी धीउ हूंदी, उहा बि कंहिंजी भेण हूंदी, उहा बि कंहिंजी घरवारी हूंदी, त उहो मुस्लमान कीअं बर्दाश्त कंदो? हिकु शख़्स आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं चयईं त साईं मूंखे तव्हां ज़िना जी इजाज़त ॾियो। साहबा तलवारुनि खे उबो कयो, साहबा तलवारुनि खे उबो कयो। साहबियुनि जो त हे त वॾी तूं तोहीन कई आहे। अलाह जे नबी जे आॾो तूं अहिड़ा अल्फाज़ जेको इस्तेमालु कया आहिनि। अलाह जे नबी ख़ामोश कराए छॾियो साहबियुनि खे। साहबा ख़ामोश थी वञो, वेही रहियो। साहबा वेही रहिया। पोइ अलाह जे नबी इन नौजवान खे क़रीब रखियो ऐं पोइ अलाह जे नबी हुनखे क़रीब विहारे करे चए, पुट छा इहो तूं बर्दाश्त करे सघें थो त तुंहिंजी भेण सां को तालुकात अपनाए? छा तूं बर्दाश्त करे सघें थो त तुंहिंजी घरवारी सां को तालुकात अपनाए? छा तूं बर्दाश्त करे सघंदे त तुंहिंजी धीउ सां को तालुकात अहिड़ा अपनाए? जॾहिं अलाह जे नबी इहे अल्फाज़ इस्तेमालु कया, उहो अॻिलो जेको आहे शख़्स हैरान ऐं परेशान थी वियो। उनजो साईं मुंहिंजो पीउ मां तव्हांजे मथां क़ुर्बान हुजे, मां बिल्कुलु बर्दाश्त न कंदुमि। पोइ अलाह जे नबी साहबा फरमायो, तमामु रिश्ता अलाह जे नबी ॻणाया, अलाह जे नबी तमामु रिश्ता ॻणाया। पोइ अलाह जे नबी फरमायो, ए नौजवान जेकॾहिं तूं बर्दाश्त नथो करें त ॿिया बि ईअं बर्दाश्त न कंदा, ॿिया इंसान बि ईअं बर्दाश्त न कंदा। त अलाह जे नबी कसम खणी करे ॻाल्हि कई त अलाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे, अलाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे, अलाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे जेको पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾिए, पाड़े वारनि खे ईज़ा ॾिए, पाड़े वारनि जे मथां का मुसीबत खे खड़ो करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो जेको ईमान वारो न आहे। पाड़े वारनि जा टे क़िस्म थींदा आहिनि। पाड़े वारा टिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकु पाड़े वारो उहो आहे जंहिंजो हिकु हक़ आहे, हिकु पाड़े वारो उहो आहे जंहिंजो हिकु हक़ आहे। उहो पाड़े वारो केरु आहे? उहो पाड़े वारो आहे नॉन मुस्लिम। उहो पाड़े वारो केरु आहे? उहो आहे नॉन मुस्लिम। तव्हांजे पाड़े में को हिंदू वेठो आहे, को ईसाई वेठो आहे, को यहूदी वेठो आहे, इन जो तव्हांजे मथां हिकिड़ो हक़ आहे। कहिड़ो हक़ आहे? उहो हक़ इहो आहे त तव्हांजो पाड़े वारो आहे। ऐं पाड़े वारे जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ीलत बयानु कई आहे। अलाह जे नबी फरमायो, जेको पाड़े वारनि सां बहितर हले थो, जेको पाड़े वारनि सां बहितर हले थो, इहो इन जे मथां इन जी ईमानी जी हुजण जी गवाही ॾियो, इहो शख़्स ईमान वारो आहे। ऐं फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे नबी फरमायो, पाड़े वारनि जे बारे में एतिरी मुंहिंजे मथां वही नाज़िल थी। जिब्रील अमीन एतिरी ताक़ीद सां फरमायो, या रसूल अल्लाह, पाड़े वारनि जो हे बि हक़ आहे, पाड़े वारनि जो हे बि हक़ आहे, पाड़े वारनि जो हे बि हक़ आहे। अलाह जे नबी फरमायो, अन क़रीब मां मालूम ईअं कयुमि, अलाह ताला वही इहा मोकिलींदो त तुंहिंजी विरासत में पाड़े वारनि जो हक़ आहे, पर इहा आयत नाज़िल न थी। अलाह जे नबी फरमायो, मां महसूसु कयुमि जेको पाड़े वारनि जा हक़ अलाह ताला नाज़िल पियो करे न जिब्रील जे वास्ते सां, त मां महसूसु कयुमि अन क़रीब इहा वही ईंदी त अलाह ताला फरमाईंदो, ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजी मिल्कियत में पाड़े वारे जो हक़ आहे। पर अलाह जे नबी फरमायो, अहिड़ी का बि वही न थी। पाड़े वारे जो पहिरियों हक़, पहिरियों हिकु पाड़ेसिरी आहे, उन पाड़ेसिरी जा क़िस्म आहिनि। हिकु पाड़ेसिरी उहो जंहिंजो हिकु हक़ आहे, उहो पाड़ेसिरी आहे गैर मुस्लिम। उनजो हक़ कहिड़े एतबार सां आहे? तव्हांजे पाड़े में रहे थो, हाणे उनजी जान जी, माल जी, इज़त आबरू जी ज़िमेदारी मुस्लमान जे मथां लाज़िम आहे। हे पाड़ेसिरी जो हिकु क़िस्म। पाड़ेसिरी जो ॿियों क़िस्म, पाड़ेसिरी जो ॿियों क़िस्म, ॿिए क़िस्म में पाड़ेसिरी जा ॿ हक़ लॻनि था, ॿ हक़ लॻनि था। हिकु नंबर ते उहो पाड़े वारो आहे, इहो हक़, ऐं ॿियो उहो मुस्लमान आहे, इन जा ॿ हक़ थियनि था। तव्हांजे पाड़े में को मुस्लमान रहे थो, इन जा ॿ हक़ आहिनि। हिकु नंबर ते इहो पाड़े वारो आहे ऐं ॿिए नंबर ते इहो मुस्लमान आहे, इन जा तव्हांजे मथां ॿ हक़ आहिनि। ऐं अलाह जे नबी फरमायो, पाड़े वारे जो टियों क़िस्म आहे, पाड़े वारे जो टियों क़िस्म आहे, ऐं टिनि क़िस्मनि में पाड़े वारे जा टे हक़ आहिनि।
उहो कहिड़ो पाड़ेसरी आहे? जेको तव्हांजे पाड़ेसरी बि हुजे, मुस्लमान बि हुजे, तव्हांजो रिश्तेदार बि हुजे। इन जा 3 हक़ तव्हांजे मथां अथव। हे अल्लाह जे नबी एतिदाल करे ॿुधायो ऐं फ़रमायूं त अल मुस्लिम अख़ुल मुस्लिम, मुस्लमान त मुस्लमान जो भाउ थींदो आहे। मुस्लमान त मुस्लमान जो भाउ थींदो आहे। हाणे को अगरि भाउ हुजे त उनजी भेण जे अंदरि को नज़र विझंदो? चई ॻाल्हि इहा ई न, आसान आहे न। असांजो को भाउ हुजे, छा भेण जे अंदरि बि कोई बुरी नज़र विझंदो आहे? अल्लाह जे नबी फ़रमायो मुस्लमान त मुस्लमान जो भाउ, मुस्लमान त मुस्लमान जो भाउ। हाणे जेकॾहिं पाड़े वारो मुस्लमान आहे ऐं तव्हांजो भाउ, उनजे अंदरि उनजी भेण जे नज़र, उनजी भेण ते जेकॾहिं अगरि तव्हांजी नज़र आहे, उनजी धीउ जे मथां जेकॾहिं अगरि तव्हांजी नज़र आहे, उनजी घरवारी जे मथां जेकॾहिं तव्हांजी नज़र आहे, पोइ तूं मुस्लमान न रहीं, पोइ तूं मुस्लमान न रहीं। अल्लाह जी नबी जी इन हदीस जे मुताबिक़ त मुस्लमान खे अल्लाह ताला ख़ासि जेको आहे फ़ज़ीलत सां नवाज़ियो आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो वला त हससू वला त जससू, ए ईमान वारो, तव्हांजे अंदरि हिन शइ जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे त तव्हां हिक ॿिए जे अंदरि ऐब खे तलाश न कयो, ऐब खे तलाश न कयो ऐं बुराई खे तलाश न कयो। ॾिसो कंहिं कंहिं माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी वॾी बुरी आदत हूंदी आहे, माण्हुनि जी डीप जे अंदरि लहंदा आहिनि। यार ॿुधाए हे कहिड़ो कमु कंदो आहे, हे कहिड़ो कमु कंदो आहे? उनजी गहराई में लहंदा आहिनि। गहराई में मुस्लमान जो इहो कमु न आहे त कंहिंजी बुराई जे अंदरि जेको आहे डीप में लहण जी कोशिशि कयो, उनजो ऐब तलाश करण जी कोशिशि कयो। काफ़ी मुस्लमान नज़र ईंदा आहिनि, चवंदा आहिनि उहे काफ़ी मुस्लमान, हालांकि इहा मुस्लमान जी सिफ़ात न आहे, मुस्लमान जे अंदरि इहे फॉल्ट आहिनि, पर उन मुस्लमान जे लाइ मुनासिब न आहे त उहो इन फॉल्ट खे पंहिंजे अंदरि रखे। उहो छा? ऐब खे तलाश करणु, ऐब खे तलाश करणु। ख़ुदा करे हिन जी का ॻाल्हि मुंहिंजे हथ में चढ़ी वञे, हिन जी का बुरी ख़बर मां ताईं पहुची वञे, उहा मां ताईं जीअं जो पहुची वञे, उन बुराई खे मां तमामु इंसाननि ताईं बयानु कंदो रहां। अल्लाह जे नबी फ़रमायो न, क़यामत जे ॾींहुं हिकु बंदे सां अल्लाह ताला आसानी वारो हिसाबु अल्लाह ताला कंदो, अल्लाह ताला आसानी वारो हिसाबु इंसान जे मथां कंदो। ऐं उहो आसानी वारो हिसाबु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो फ़रमायो? अल्लाह जे नबी फ़रमायो त अल्लाह ताला उनखे पंहिंजा गुनाह, उन बंदे खे पंहिंजा गुनाह अल्लाह ताला पर्दे खे हाइल करे उते अल्लाह ताला हिनखे गुनाह पंहिंजा ॾेखारींदो। ऐं तमामु इंसानियत बीठी हूंदी, यानी अव्वलीन ऐं आख़िरीन, यौम महशर में जेके इंसान बीठा हूंदा न, त हिन ज़माने में जेके दुनिया में इंसान आहिनि न, यानी हे त उन जा 5% इंसान बि न आहिनि, या 2% बि इंसान न आहिनि, जेके यौम महशर में इंसान तव्हां ॾिसंदो अव्वलीन आख़िरीन, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अल्लाह जे नबी जी आख़िरी उम्मत ताईं सभु इंसान बीठा हूंदा। इन एॾे सारे इंसाननि जे दरमियान अल्लाह ताला हिकिड़े शख़्स खां हिसाबु वठंदो। इन बेस ते अल्लाह जे नबी फ़रमायो पर्दे खे विच में हाइल करे ऐं पोइ अल्लाह ताला ॿुधाईंदो त हे तूं गुनाह कयो आहे, तूं हे गुनाह कयो आहे, तूं हे गुनाह कयो आहे। उहो इंसानु मञींदो इन गुनाह खे त वाक़ई हे दुनिया जे अंदरि मूंखां हे गुनाह बि थियो आहे, हे गुनाह बि थियो आहे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो ॾिस सभु इंसान बीठा आहिनि, इन इंसाननि जे आॾो तुंहिंजे गुनाह खे मां ज़ाहिर नथो कयां, इन इंसान जे आॾो मां गुनाह खे ज़ाहिर नथो कयां। उहो पुछा कंदो या अलाह भला इंसाननि जे आॾो गुनाह खे छाजे खां ज़ाहिर नथो करे? पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां इरशाद थींदो त दुनिया जे अंदरि हिकिड़ी तो में सिफ़ात हुई, तूं इंसाननि जे गुनाहनि खे ज़ाहिर न कंदो हुई, इंसाननि जे ऐबनि खे ज़ाहिर न कंदो हुई। अॼु अल्लाह बि तुंहिंजे मथां फज़ुल थो करे, अल्लाह ताला तुंहिंजे गुनाहनि खे इंसान जे आॾो नथो रखे। ऐं अल्लाह ताला जी तरफ़ां इरशाद थींदो बसि इन तुंहिंजी नेकी जे करे तुंहिंजे गुनाहनि खे असां माफ़ु था कयूं। हे मुस्लमान जे अंदरि आदत आहे न, ख़ुदा करे कंहिंजी का ॻाल्हि हथ में अची वञे, कंहिंजी का बुराई जेको असां ॾिसी वठूं ऐं उन बुराई खे असां पोइ अॻिते फैलाईंदा वठूं। यादि रहणु खपे हे मुस्लमान जो कमु न आहे। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो वला त बाग़दू वला त दाबरू, बुग़्ज़ जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न रखो। वकूनु इबादुल्लाहि इख़वाना, बल्कि अल्लाह ताला जा बंदा ऐं पाण में भाइर थी करे रहंदा कयो। हे मुस्लमान जी सिफ़ात आहे। मुस्लमान जो भाउ हूंदो आहे, मुस्लमान जो दुश्मन नाहे थींदो, मुस्लमान जो दुश्मन नाहे थींदो। यादि रहणु खपे मुस्लमान जो भाउ आहे। ऐं अल्लाह जे नबी फ़रमायो जंहिं असां ते यानी मुस्लमाननि ते
जंहिं असां ते याने मुसलमाननि ते अलाह जे नबी फरमायो हथियार खयो उहो दीन इस्लाम खां ॿाहिरि निकिरी वियो। मुसलमान ते हथियार सिधो करणु अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। इन मौज़ू खे मां इन जे करे इन रुख जे तरफ़ वठी आयो आहियां। हे जेके असांजे शहरनि जे अंदरि जेके लूटमार कनि था ऐं हथियार जेको आहे सिधो बिल्कुलु करे ऐं माण्हुनि खां मोबाइलियूं खसनि था ऐं माण्हुनि खां गाॾियूं जेको आहे खसनि था ऐं जेकॾहिं कोई न ॾिए त उहो हथियार उनजे मथां हलाइनि बि था। एक साहब पुछा कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का या रसूल अल्लाह कोई असांजे माल जे मथां हमिलो करे, असांजी मिल्कियत जे मथां हमिलो करे त पोइ असां छा कयूं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीम हुया। अलाह जे नबी फरमाया सभ खां पहिरियां उनखे ख़ुदा जो जेको आहे वास्तो ॾियो, उनखे अलाह जो वास्तो ॾियो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे हिन माल जे मथां तूं हमिलो न कर। पोइ उन साहब चयो साईं जेकॾहिं अगरि इन क़सम खां बाद में बि उहो न मञे, अच्छा इन जे अंदरि सभु शयूं अचनि थियूं, को हिकु मोटरसाइकिल या मोबाइल नथी अचे, तव्हांजी जाइदाद बि अचे थी, तव्हांजी ज़मीन बि अचे थी, सभु शयूं अचनि थियूं, छो त माल जे अंदरि सभु शयूं अची थियूं वञनि। उन साहब इहा ॻाल्हि कई साईं जेकॾहिं ख़ुदा जे कसम खां बावजूद बि न मुड़े, पोइ अलाह जे नबी फरमायो त उनखे ॿीहर बि ख़ुदा जो कसम ॾियो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हिन मिल्कियत जे मथां या मुंहिंजे हिन माल जे मथां तूं कब्ज़ो न कर। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीम हुया। त पोइ साहब चयो साईं जेकॾहिं अगरि ॿिए कसम खां बावजूद बि उहो बाज़ न अचे पोइ असां छा कयूं? पोइ अलाह जे नबी फरमायो टियों दफ़ो बि उनखे ख़ुदा जो वास्तो ॾियो, 3 मरतबा उनखे ख़ुदा जो वास्तो ॾियो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हिन मिल्कियत जे मथां, मुंहिंजी हिन प्रॉपर्टी जे मथां, मुंहिंजी हिन शइ जे मथां तूं खामखा जेको कब्ज़ो कयो आहे, हिन जे मथां तूं कब्ज़ो न कर। पोइ साहिब चयो साईं 3 कसम खां बावजूद बि अगरि उहो न मुड़े, छा पोइ असां पंहिंजे मिल्कियत जे लाइ दिफ़ा जे लाइ असां का तलवार खणी सघूं था? पोइ अलाह जे नबी हा कई। अलाह जे नबी फरमाया पोइ तव्हां पंहिंजे दिफ़ा जे लाइ खणी सघो था हथियार, छाजे करे तव्हां इन टाइम हक़ ते आहियो ऐं अॻिलो बंदो जेको आहे नाहक थी आहे। पोइ साहबा बि इल्मु वारा हुया, छाजे करे नबी सां उन्हनि जी सोबत थी न, त उहो मामूली शख़्सियत न हुया, उन्हनि खे बि वॾो इल्मु हुयो। पोइ उन्हनि सॼी ॻाल्हि खे जेको आहे वाज़े करे छॾियो। साहिबनि जो साईं जेकॾहिं ठीकु आहे असां हथियार था खणूं, उन हथियार जे ज़ोर ते जेकॾहिं अॻिलो बंदो क़तलु थिए थो ऐं मरे थो त उन जे बारे में छा हुकुम आहे? त अलाह जे नबी फरमायो त उहो त पोइ जनम में दाख़िल थींदो। काॾे वेंदो उहो? अलाह जे नबी फरमायो जनम में दाख़िल थींदो उहो, छाजे करे उहो नाग जेको आहे कब्ज़ो करे पियो। ऐं साहिबनि जो साईं ठीकु आहे अगरि उनजो हथियार असांजे मथां हली वञे ऐं असां जेको आहे हलिया वञूं, पोइ अलाह जे नबी फरमायो तव्हां जेको आहे पोइ शहीद आहियो। अगरि हो मरे, फुर करण वारो मरे, त उहो काॾे वेंदो? उहो वेंदो जनम में। अगरि तव्हां पंहिंजी माल जी हिफ़ाज़त लाइ तव्हां हथियार खयों आहे, उहो हथियार तव्हां न हलाए सघियो बल्कि तव्हां हलिया वियो, अलाह जे नबी फरमायो पोइ तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां शहीद थी वेंदव। हाणे हे जेके असांजे इलाइक़नि में, मां त तव्हांखे पंहिंजे शहदाद कोट जी कल्ह जी जेकी आहे रिपोर्ट ॿुधायां। कल्ह बि असांजे शहदाद कोट ख़ासि करे सिटी जे अंदरि यानी 3 खां 4 जेको आहे फुर जेको आहे हिते थी वियूं आहिनि। 3 खां 4 हे अञा घटि थो ॿुधायां, छो त मीडिया ते जेके आहिनि उहे तक़रीबन 5 खां 6 आयूं आहिनि। जेकी कन्फर्म मूंखे इल्मु पहुतो आहे न, उहे 3 जेको आहे शहर जी सिटी खां अंदरि फुर थी विया आहिनि। 20 लख रुपया, कंहिं जॻह ते मोटरसाइकिल, कंहिं जॻह ते मोबाइल। हाणे कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहे फुर करण वारा मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इन में 99% जेके इहे फुर कनि था इहे मुस्लमान आहिनि। हा, हिन असांजी सिटी जे अंदरि जंहिं शहदाद कोट जे अंदरि मां रहां थो ऐं तव्हां रहो था, हिते यकीन कयो हिंदुनि खे एतिरी हिमत न आहे, हिंदुनि खे हिते बिल्कुलु हिमत एतिरी न आहे। ईसाइनि खे बि ईसाई त हिते असां वटि आहिनि न, ईसाई बिल्कुलु घटि, यानी ईअं सम्झो
100% मां 1% जेको आहे मुमकिन आहे को ईसाई जेको असांजी शर्म हुजे। हे अक्सर जेके फुरक़ कंदा हे केरु आहिनि? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे जा इकरारी ऐं मुस्लमान था कनि। ऐं अलाह जे नबी फरमायो जंहिं असांजे मथां हथियार सिधो कयो, यानी इशारो ॾिनो मुस्लमाननि जे मथां हथियार खे रुगो खयूं, अलाह जे नबी फरमायो उनजो दीन वियो, मुस्लमान त उनजो दीन बि वियो। ऐं ॿिए नंबर ते अलाह जे नबी फरमायो जंहिं पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾिनी, हाणे हे जेके फुर्द कनि हे असांजे इर्द गिर्द वारा आहिनि, ॿियो काॾा वारा आहिनि? हे जेके मोटरसाइकिल फुर्द कनि न, हे शहदाद कोट जे ओस पास वारा हूंदा या हे शहदाद कोट सिटी में रहण वारा हूंदा। हाणे साईं शहर में रहंदा या शहर खां इर्द गिर्द में रहंदा, थिया त असांजा पाड़ेसरी न। अलाह जे नबी छा फरमायो? अलाह जे नबी फरमायो अलाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे, अलाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे, अलाह जो कसम आहे उहो शख़्स ईमान वारो न आहे जेको पंहिंजे पाड़े वारे खे तकलीफ़ ॾिए, पाड़े वारे खे मुसीबत में विझे, पाड़े वारे खे टेंशन ॾिए। नबी फरमायो अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, 3 मरतबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो शख़्स ईमान वारो न आहे, न आहे ईमान वारो। हाणे साईं मोटरसाइकिल खे फुरकणु, हाणे इन मां तव्हांखे रक़म छा हासिलु थींदी? ॾिसो हाणे मां बयानु जेको कयां थो न, अलाह करे हे बयानु को धड़ेलनि ताईं पहुची वञे, इन चोरनि ताईं जेको पहुची वञे, उन्हनि खे मां चवां थो सिर्फ़ु जेको आहे मुजीब रहमान जे हुलीअ खे न ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि खे ॾिसो। हे नबी जो फ़रमान आहे, मुस्लमान आहियो, ला इलाहा इल्लल्लाह जे इक़रारी आहियो ऐं चओ त असां नबी जे मथां ईमान आंदो आहे ऐं असां नबी जा उम्मतियूं, उन नबी जे फ़रमान खे ॾिसो, मुजीब रहमान खे न ॾिसो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾिए, पाड़े वारनि खे मुसीबत में विझे, 3 मरतबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम कयो अलाह जो कसम ईमान वारो न आहे, अलाह जो कसम ईमान वारो न आहे, अलाह जो कसम ईमान वारो न आहे। जंहिं मुस्लमाननि ते हथियार सिधो कयो, फरमायो उनजो दीन वियो। हाणे साईं फुर में हथियार खणंदा आहिनि न खणंदा आहिनि? ये हथियार सिधो कंदा आहिनि बिल्कुलु। ऐं इन ज़ालमनि खे इहा बि परवाह न थींदी आहे अॻिले कंहिंजी जान जेको सिधी हली वञे। हितां पुलिस में जेको कॾहिं थाणो असांजे क़रीब आहे न, हिते असां अमूमन अहिड़ा जेका किसा ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं, छो त नमाज़ ते कॾहिं कॾहिं ईंदा आहियूं न, पोइ ॾिसंदा आहियूं की माण्हुनि जो को माण्हू जेको ठीकु ठाक जेको आहे ज़ख़्मी लॻो पियो आहे। कल्ह की हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, कल्ह मां हितां आयुमि ज़ोर नमाज़ ते, कल्ह मां हितां आयुमि ज़ोर नमाज़ ते, यानी घर मुंहिंजो थाणो जेको आहे त उहो हिन मस्जिद खां मां सम्झां थो 2 मिंट जी ट्रेवल ते आहे। ऐं असांजो थाणो बिल्कुलु मस्जिद क़रीब आहे। हिते असां वाक़िया वॾा था ॾिसूं, छो त कोई माण्हू ज़ख़्मी थियल जॾहिं ईंदो आहे न त उनजी असां होलीअ खे मिंट ॾिसूं था। कल्ह हिकिड़े मां बंदे खे ॾिठुमि जंहिंजी हिकिड़ी जेकी हे पेर आहिनि, पेर हे सॼो जो सॼो पेर जेको आहे डैमेज हुयो। मां सम्झां थो सॼी का मैगज़िन हिते ख़ाली हुनजी कई हुअऊं का, सॼो जो पेर जो पेर। हाणे मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहा मैगज़िन इन मुस्लमान जे मथां हिंदू ख़ाली न कई हूंदी, ईसाई ख़ाली न कई हूंदी, यहूदी ख़ाली न कई हूंदी। असांखे ख़बर आहे हिते नॉन मुस्लिम आहिनि ई न एतिरा। ऐं असांखे पूरी तसली आहे, मां हलफ़ बि इन ते खणंदुमि त हिंदू जेको आहे ईअं तकड़े में हथियार न खणंदो जीअं तकड़े में मुस्लमान हथियार खणंदो आहे। हे सॼी जो सॼो साईं जेको पेर आहे न, हिन जे रान खां वठी करे हिन जे हेठें पेर जी खुड़ी ताईं सॼो पेर डैमेज हुयुसि, सॼो जो सॼो पेर डैमेज हुयुसि। हाणे मां हिते सोचां पियो यार इहो वञी करे अस्पताल कीअं पहुचंदो, छो त उते सिर्फ़ु थाणे ते सिर्फ़ु हिकिड़ो मिंट बीठो, इन हिकिड़े मिंट में जेकी उते रत जमा थी वई न, मां हैरान थी वियुमि त हिकिड़े मिंट में रत केतिरी हेठि जमा थी। हाणे इहो अस्पताल ताईं पहुचंदो त हिन जी हालत छा थी वेंदी। ऐं छाजे करे ज़ख़्मी थियो? हे मोटरसाइकिल 50,000 जी मोटरसाइकिल लाइ, हा साईं, ₹1,00,000 जी मोटरसाइकिल लाइ, 20,000 जी मोबाइल जे लाइ। ऐं इहा रक़म जेकी आहे क़यामत जे ॾींहुं मुस्लमान जो हिसाबु वरितो वेंदो, ऐं जेकी लुटमार सां रक़म त आंदी आहे न, इन रक़म जो बि हिसाबु वरितो वेंदो। मां सम्झां थो फुर जेकी इन एतबार सां कनि था त असां कमु नथा करे सघूं, असां छा खाईंदासीं, असां छा पीअंदासीं। मां चवां थो पोइ तव्हां खां ख़ुदा जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो न, ख़िंज़ीर जो बि यकीन जेको आहे तव्हां खां वधीक आहे। जंहिं सूअर जे बारे में इहो हुकुम आयो, जंहिं सूअर जे बारे में इहो हुकुम आयो त जेकॾहिं अगरि मुंहिंजे हिन कपिड़े खे कुतो जेको आहे न, कुते सां हे कपिड़ो टच थिए न, कुते सां
अगरि कुते में पलीती नाहे लॻल, कुतो ख़ुश्क आहे, अगरि हे कपिड़ो मुंहिंजो कुते सां बदन सां हीअं टकराइजी वियो न, शरीर ॿुधाई जेकॾहिं अगरि कुते जे हिसनि ते पलीती नाहे लॻल त हे कपिड़ो पाक आहे, नमाज़ पढ़ी सघे थो। ऐं शरीर ॿुधायो त जेकॾहिं इहो ई तुंहिंजो कपिड़ो अगरि खिंज़ीर सां ईअं टच थियो, इहो कपिड़ो तुंहिंजो पलीत थी वियो, भले खिंज़ीर जो जिस्म ख़ुश्क हुजे, छाजे करे उहो नजसुल ऐन आहे, इन जो वार पलीत आहे। हाणे उन खिंज़ीर जो यकीन बि कुझु चङो आहे, उन खिंज़ीर जो यकीन बि जेको आहे न कुझु चङो आहे, छाजे करे उनखे यकीन आहे त मूंखे काॾा न काॾा रिज़्क़ जो ख़ुदा बंदोबस्तु करे छॾींदो। कुतनि ॿिलनि जो त हूअं बि यकीन चङो आहे, उनखे तसली आहे, ख़ुदा उनजो अहिड़ो हिकिड़ो माहौल ठाहे छॾियो आहे त असांखे पंहिंजे टाइम ते रिज़्क़ मिली वेंदो। हिन टाइम मुस्लमान खे छा थियो आहे, जेको चवे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कलमे जो मां इक़रार कयां थो, क़ुर जेको नाज़िल थियो असांजे नबी जे मथां इहो हक़ आहे, ऐं जेको कुझु नबी ॿुधायो इहो बि हक़ आहे। ऐं क़ुर हकीम जे अंदरि अलाह ताला साफ़ तौर ते फरमायो, वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलाल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा। अलाह ताला तव्हांजे रिज़्क़ जो ज़िम्मो खणी छॾियो आहे, ए इंसानो, पोइ तव्हां किथे बि हुजो, पोइ जंहिं जॻह ते तव्हां रहो था ख़ुदा उनखे बि मालूम करे थो, सुभाणे जंहिं जॻह ते दफ़न थींदो ख़ुदा उनखे बि मालूम करे थो। हाणे हे कंहिं फरमायो आहे, हे अलाह फरमायो आहे। पोइ मालूम ईअं थिए थो या क़ुर ते इन्हनि बंदनि जो यकीन नाहे, या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ते इन बंदनि खे यकीन नाहे। साईं नाहे त इहो कमु कनि था। जेकॾहिं अगरि इहे मुस्लमान आहिनि ऐं यकीन तौर ते मुस्लमान आहिनि, मां चवंदो मुजीब रहमान जी ॻाल्हि खे न ॿुधो, मूंखे सिर्फ़ु मुला चई करे छॾे ॾियो, ऐं जेकी मां हदीस बयानु कई आहे न, चओ त इहो असांजे नबी फरमायो आहे ऐं इहो हक़ फरमायो आहे, ऐं इन वईद जे अंदरि असां अची वेंदासीं, ऐं क़यामत ॾींहुं असां जेको आहे ज़लील थींदासीं। मुजीब रहमान सिर्फ़ु अल्फाज़ नकुल थो करे, बाक़ी ख़बर जेकी मिले थी उहा क़ुर जी ख़बर आहे, इहा हदीस जेको आहे इहा ख़बर हदीस जी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। अल्लाह ताला इन शख़्सनि खे इस्लाम जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अहिड़े कबी फ़ेल खां अल्लाह ताला अहिड़े धाड़ेलनि खे जेको आहे महफ़ूज़ रखे ऐं हिदायत जी तौफ़ीक़ ॾिए अल्लाह ताला। साईं मां दुकानु हलाईंदो आहियां, मूं वटि काफ़ी नोट गॾु थींदा आहिनि, 10 जा नोट, 20 जा नोट ऐं 50 जा। पोइ काफ़ी कंडिन वारा उहे नोट मूंखां खणंदा आहिनि ऐं 1000 ते मां 100 रुपयो मथे वठंदो आहियां, छा उहो जाइज़ आहे या न? सूद ऐं व्याज आहे। दुकानदार अगरि 10-10 रुपए जा नोट ॿधा करे 100 नोट अगरि कंहिंखे ॾियनि था, ऐं उन 10-10 जे नोट ते 1000 ते 100 रुपयो इज़ाफ़ी वठनि था, सूद आहे ऐं व्याज आहे। अरबी में इनखे चइबो आहे रिबा। पोइ अगरि कोई साथी इहा ॻाल्हि करे, साईं 10-10 रुपया नोट असां 1000 नोट ॾियूं था, मां 100 रुपयो न आहियां वठंदो, मां कुल 50 रुपयो वठंदो आहियां, 50 बि सूद आहे। कोई साथी चए साईं मां 20 रुपया मथे वठंदो आहियां, 20 रुपया बि सूद आहे। कोई साथी चए साईं मां 1000 ते सिर्फ़ु 10 रुपया मथे वठंदो आहियां, 10 रुपया बि सूद आहे, 5 रुपया बि सूद आहे, 1 रुपयो मथे वरितो आहे उहो बि सूद आहे। जिन्स मुक़ाबले जिन्स जे जेकॾहिं अगरि ज़्यादती कई वञे, अरबी में इनखे रिबा चइबो आहे, सोली सिंधी में इनखे सूद ऐं व्याज चइबो आहे। इन खां जेको आहे काफ़ी दुकानदार बचण जी कोशिशि कनि। साईं आहे न मरलो या न आहे, या मां ग़लति थो ॻाल्हि कयां? इहो आहे, दुकानदार ईअं ॾींदा आहिनि। अलाह ताला तमामु जेको आहे दुकानदारनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए, अहिड़े कारोबार खां बचो। जेकॾहिं अगरि नोट जमा थी विया आहिनि न, 10-10 जो 1000 रुपयो ॾेई करे, 1000 यानी 10-10 जा नोट, 100 नोट थींदो, पोइ 1000 थींदो न? हा, 100 नोट ॾेई करे 1000 थी वियो, हुन खां ॿधो जेको 1000 वठो, हे ठीकु आहे। 50 जो 100 नोट ॾिनो, 5000 थिया न? हा, इहो खुलिया ॾेई करे 5000 ॿधा वठो, हे ठीकु आहे। हाणे 5000 ॿधा वठण ते जेकॾहिं 10 रुपया बि मथे वठो, हे सूद थी वियो। इन खां बचण जी कोशिशि कयो। इन तरीक़े में अल्लाह ताला जे गुस्से ऐं कावड़ में ईंदव। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। निमाज़ी जे अॻियां केतिरे मुफ़ासिलो छॾे करे गुज़री सघूं था? तक़रीबन 4 सिफ़ूं निमाज़ी
जे आॾो तव्हां छॾे करे गुज़री सघो था। को नमाज़ी पढ़े थो तक़रीबन 4 सिफ़ूं उहो पहुती आहे। हाणे जेकर तव्हां हितां गुज़रणु चाहियो था 4 सिफ़ूं छॾे करे त हे कंहिं हद ताईं ठीकु आहे, उलमा इन जी गुंजाइश कढी आहे। अगरि कोई शख़्स उमिरो करे ऐं इन खां बाद में ठोड़ या कसर न कराए त छा उनजो उमिरो थी वेंदो या न? उमिरो थी वेंदो, बाक़ी इन जे मथां दम जेको आहे लाज़िम थींदो। छाजे करे उमिरि जे अंदरि ज़रूरी आहे त तव्हां तवाफ़ कयो, सफ़ा मरवा ते दौड़ लॻायो ऐं 3 नंबर ते हलक या कसर करायो। हे उमिरि जे अंदरि ज़रूरी शयूं आहिनि। पर इहे जेकॾहिं अगरि रहिजी वियूं आहिनि, इन मां का बि हिकिड़ी शइ रहिजी वई, तव्हांजे मथां दम जेको आहे लाज़िम थियो, उमिरो अधूरो थियो, उमिरो अधूरो थियो। त काफ़ी मुस्लमान खां इहा ग़लती थींदी आहे। साईं वलीमो निकाह खां पहिरियां थी सघे थो या न? न, वलीमो निकाह खां बाद में थींदो। निकाह खां पहिरियां जेकॾहिं अगरि तव्हां कयो आहे, इहो वलीमो न आहे, बल्कि निकाह करे इन खां बाद में वलीमे जी दावा थी सघे थी। ऐं मुस्लमान ज़रूरी कनि हिन ज़माने में, मुस्लमान हिन ज़माने में ज़रूरी कनि। हे शादी हाल जेको बुक कराइनि था न, निकाह खां बाद में वलीमो इंतिहाई ज़रूरी आहे, उहो कयो। छो त हिन टाइम जेके बि मुस्लमान मूंखे नज़र अचनि था न, ग़रीब कोई नज़र नथो अचे। हा, शादी जे मौक़े ते ग़रीब कोई बि न आहे। ग़रीब उन टाइम थी वेंदो जंहिं टाइम जुमे जे ॾींहुं निमाज़ ते आयो आहे ऐं मस्जिद जे लाइ चंदो थिए थो, उन टाइम 10 रुपया कढंदो। बाक़ी ग़रीब मुस्लमान न आहे। साईं आहे न आहे? मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि न, मां चयुमि 2006 में मां ईद निमाज़ पढ़ी हुयमि, पंहिंजे मामे सां गॾु वियुमि। 2006 में मूंखे चङी तरह यादि आहे। उन टाइम ईद निमाज़ में मौलवी साहिब कंहिं छोकिरनि खे मुक़ररु कयो, ईअं रूमाल फिराइनि पिया, ईअं फिराईंदो। हाणे सही उहो रूमाल असांजे ॾाढो बि गुज़रियो। मां पंहिंजे मामे खे ॾिठुमि त मुंहिंजे मामे 2006 में खीसे मां ईअं नोट कढियो ऐं जंहिंखे मां वाज़े तौर ते ॾिठुमि, ईअं कढी करे उहे 10 रुपये जो नोट जेको उहो चंदे जे अंदरि दाख़िल करे छॾियईं। हलो बाबा, हाणे इहो कहिड़ो टाइम हुयो साईं? इहो हुयो 2006। इन टाइम पेट्रोल जेको आहे 35 रुपये लीटर हुयो तक़रीबन। ऐं हाणे आहे 2026 में पेट्रोल जो लीटर आहे 350 रुपया। 2026 में बि मुस्लमान 10 रुपया खीसे में कढी करे ऐं पेशमाम खे ॾिए थो। यानी वॾी ॻाल्हि इहा आहे त 20 सालनि खां बाद में बि उन ई रेट में मिलण वारी शइ दुनिया में मौजूदु आहे। उहो मस्जिद जो पेशमाम आहे, मस्जिद जो मोज़िन आहे न साईं? 2006 में बि जेको आहे मौलवियुनि खे 4000 पघार पिया ॾियो, 5000 रुपया ॾियो। हाणे वरी कहिड़ो तव्हां असांखे 50000 था ॾियो? हा साईं, ईअं आहे न आहे? बहरहाल कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ख़ुदा इंसान जे मथां लाज़िम कयूं आहिनि। मसलन तौरु को दीनदार आहे, को आलिम आहे, को हाफ़िज़ आहे। हाणे ख़ुदा इनखे इहा टेक्निकल ॾिनी आहे त हे बयानु करे, तव्हांखे सम्झाए, वाइज़ो नसीहत करे। ख़ुदा इनखे इहो कमु ॾिनो आहे। वरी मालदारनि खे अलाह ताला जेको माल ॾिनो आहे न, हाणे मालदार जे मथां ज़रूरी आहे। छाजे करे? मालदार खे ख़ुदा वरी इल्मु त ॾिनो आहे न। हाणे मालदार खे ॾिनो आहे अलाह ताला माल। हाणे मालदार जे मथां ज़रूरी आहे त पंहिंजे इन माल खे अहले इल्म जे मथां ख़र्चु करे। साईं, अहले इल्म जे मथां जेकॾहिं असांजा मुस्लमान माल ख़र्चु न कंदा त को ईसाई मुजीबुर रहमान खे एॾी ॾींदो? त ॻाल्हि सम्झो नथा सम्झो? को यहूदी जेको आहे मुजीबुर रहमान जे खाते में पैसा मोकिलींदो, उहो मूंखे तनख़्वाह ॾींदो। असांखे केरु ॾींदो? असांखे ॾींदा मुस्लमान। ऐं मुस्लमान जंहिं टाइम ताईं सखी रहिया आहिनि, मुस्लमान जंहिं टाइम ताईं सखी रहिया आहिनि, ख़ुदा उनखे ग़ालिब रखियो आहे। त इनशा सखी थींदासीं न साईं? अॼु मां शाम जो ॾिसंदुमि त केतिरा सखी हुया, ख़बर पवंदी साईं शाम जो। अगरि कोई नाजाइज़ी करे इन खां बाद में क़ुर मजीद खणी अचे, छा क़ुर खे मोटाइणु खपे या न? कोई तव्हांजो पैसो खाई वियो आहे। माण्हू अॼुकल्ह ज़बरदस्त ट्रिक इस्तेमालु था कनि। तव्हांजा 10 लख रुपया खाई विया, पोइ हाणे छा? हाणे बाबा हाणे क़ुर जेको खणी हलो, क़ुर खणी हलो, इहे 10 लख रुपया बख़्शे रहियूं। हाणे क़ुर जेको तव्हां खणी आया आहिनि, इहो ई क़ुर बयानु थो करे अदुल इंसाफ़ क़ाइमु कयो। उनखे चओ क़ुर आयो आहे, ताज़ीम वारी किताब आहे, इनखे मां चुमी ॾेई करे पाण वटि रखंदुमि। पैसा माफ़ु न कंदो माई, पैसा बिल्कुलु माफ़ु न कंदो मां। छाजे करे? इहो क़ुर असांखे हुकुम थो करे त अदुल इंसाफ़ खे क़ाइमु कयो, हिक ॿिए जो माल न खाओ। त मां तोखे पंहिंजो माल थोरी छॾींदुमि?
त क़ुर ॾिसो न, इन में माण्हू वरी डिॼंदा आहिनि, यार ईअं न क़ुर खे जेको असां मोटायूं पोइ जेको असां गुनाहगार, न मिलंदो गुनाह। क़ुर खे मोटाइण थोरी आहे, हे क़ुर खे मोटाइण न आहे, बल्कि हे क़ुर ते अमल करणु आहे। त अगरि ईअं कंदव न, माण्हुनि खे माफ़ु कंदव न, पोइ माण्हू तव्हांजा करोड़ रुपया बि खाई वेंदा, सुभाणे क़ुर खणी ईंदा। हा, क़ुर तोड़ी वञे त करोड़ माफ़ु कंदो। हे बिल्कुलु ईअं न, जेकॾहिं कोई हे ताज़ीम वारी किताब खणी आयो आहे त साईं मुजीब रहमान 10 लख रुपया तव्हांजा रहियल हुया, मां वटि हाणे पैसा न आहिनि, हिन क़ुर जे सदिके हाणे मूंखे छॾे ॾे। बाबा मुजीब रहमान इहा ॻाल्हि करे थो, हे क़ुर चवे थो एतिदाल खे क़ाइमु कयो, पराओ हक़ न खाओ। तूं त मुंहिंजो हक़ खाधो आहे, तूं छा कयो आहे? तूं मुंहिंजो हक़ खाधो आहे ऐं मां को तोखां चोरी नाहे कई। हाणे जेकॾहिं मां तोखां रक़म वसूल कयां थो, हे क़ुर जे मुताबिक़ मां ठीकु थो कयां। हा, एतिरो आहे, जेकॾहिं अगरि मां कुझु छॾणु चाहियां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां त मां छॾे सघां थो। त बाक़ी माण्हुनि जे अंदरि हे ग़लति तरीक़ो आयो आहे साईं, बसि कंहिंजा पैसा खाओ, कंहिंजो क़तल कयो, कंहिं सां धोखेबाज़ी कयो, कंहिंजी इज़त में हथु विझो, क़ुर खणी करे हलो। अड़े ज़ालिम मुस्लमान, क़ुर इन जे लाइ नाज़िल न आहे थियो, तूं पैसा खाई करे पोइ क़ुर खे जेको खणंदो वठि। क़ुर इन जे लाइ नाज़िल थियो आहे, तव्हां पंहिंजा मामलात, ॾेती लेती, कारोबार हिन क़ुर जे मुताबिक़ कयो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मुंहिंजो मुड़ुसु मूं सां सही नथो हले, रुगो कावड़ करे थो, उनजे लाइ को वज़ीफ़ो? मुड़ुसनि ते कोई बि वज़ीफ़ो न हलंदो आहे। ज़ाल मुड़ुस जे दरमियान, हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ज़ाल ऐं मुड़ुस जे दरमियान कावड़ थींदी, ज़ाल मुड़ुस जे दरमियान कावड़ थींदी ऐं इहा कावड़ को हिकिड़ो मरतबो न थींदी, बार बार थींदी ऐं बार बार कावड़ थींदी ऐं बार बार ठही बि वेंदा। यानी अज़ीम रिश्तो, मां हिकिड़ो ॿुधायां न, अज़ीम रिश्तो ज़ाल मुड़ुस जो आहे, जेको तकड़ में कावड़जी बि वेंदो आहे ऐं फौरी तौरु राज़ी बि थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं मुड़ुस जेको कावड़जी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं मुड़ुस असां वटि हिते ग़रीब अंदरूनी सिंध में सफ़ा घटि कावड़बा आहिनि। हा, असांजे हिन अंदरूनी सिंध में असांजो जेके सिंधी औरतूं आहिनि उहे वॾियूं जल्दबाज़ आहिनि, उहे अक्सर घणियूं कावड़ियूं आहिनि। मुड़ुस ग़रीब किथे कावड़बो आहे? बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि कोई चवे त साईं 80% मां 20% मुड़ुस जेको आहे कावड़िजे थो, त इहा कावड़ थींदी रहंदी, वज़ीफ़ो हिते न हलंदो। वज़ीफ़ो हिते तावीज़नि वारो साईं माना आहे न वरी। कुझु सुवाल रहिजी छा? मैयत खे सोन पराइण कीअं आहे? हे को आहे छा अहिड़ो मसइलो साईं? मैयत खे सोन अच्छा पराए करे पोइ चओ साईं मौलवी साहिबु तूं खणी अचें। मर्दनि खे त बिल्कुलु, मर्द जेकॾहिं अगरि ज़िंदा आहे त बि जेको आहे शरीयत हुनखे सोन पाइण जी इजाज़त न आहे ॾिनी। बाक़ी जेकॾहिं अगरि कंहिं इलाइक़े में औरत खे मरण खां बाद में सोन पराइनि था, ग़लति आहे। औरत खे मां सम्झां थो, थी सघे थो असांजे सिंध इलाइक़े जे अंदरि किथे मथां इहा रस्म हुजे जो औरत मरी वञे, गुसुल खां बाद में उनखे सोन पराइनि, गुसुल ॾियण खां बाद में उहो सोन पराए, पोइ वरी उहो ई सोन जेको औरत गुसुल ॾींदी आहे न मैयत खे, औरत खे ई, उहा वरी पोइ पंहिंजी तरफ़ मथां खणी वेंदी हुजे। मुमकिन आहे इहो असांजे इलाइक़े में थी सघे थो। बहरहाल औरत हुजे या मर्द हुजे, मरण खां बाद में उनखे कंहिं क़िस्म जो सोन पराइणु नाजाइज़, हराम आहे, अहिड़ी का बि ज़ीनत न कई वेंदी। साईं मां अक्सर ख़्वाबु ॾिसंदो आहियां ऐं हिकु ई ख़्वाबु मूंखे बार बार ॾिसण में अचे थो, उनजो मतिलबु छा आहे? कुझु बि न आहे। हिकिड़ो तव्हां ख़्वाबु ॾिठो, उहो तव्हां उहो ई ख़्वाबु रोज़ था ॾिसो, उहो ई ख़्वाबु सुभाणे बि ॾिठो, उहो ई ख़्वाबु ॿिए ॾाढे बि ॾिठो, हे कुझु बि न आहे। हे ॾींहं जो जेको असां सोच वीचार कंदा आहियूं न, उहा ई ॻाल्हि राति जो असांजे ख़्वाब में ईंदी आहे। इन ख़्वाब खे चइबो आहे ख़्याली ख़्वाबु। इन ख़्वाब खे छा चइबो आहे? ख़्याली ख़्वाबु। जेको असां रोज़ ख़्यालु कंदा आहियूं न, ॾींहं में घुमंदे फिरंदे त हे ख़्यालु अची वेंदो आहे न, इहो ख़्यालु असांजी राति असां उनखे ख़्वाब में ॾिसंदा आहियूं। मसलन तौरु हिकिड़ो मां नंढो ॻाल्हि कयां, अगरि कंहिं मुस्लमान खे का औरत पसंदि अची वई, यानी उहो निकाह करणु चाहे थो, चए थो यार अल्लाह करे मुंहिंजी फलाणी औरत सां निकाह थी वञे, त उहो रोज़ानो ख़्वाब में ॾिसंदो त उन औरत सां मां निकाह थो कयां। छाजे करे? ॾींहं जो रोज़ सोच वीचार करे थो। कोई बंदो चवे थो मां उमिरे ते वञा, मां उमिरे ते वञा, मां उमिरे ते वञा, अमूमन ख़्वाब में ॾिसंदो त मां हर में बीठो आहियां, मस्जिद नबवी जे तरफ़ वञा थो। यानी जेको असां ॾींहं जो सोचींदा आहियूं न, त राति जो उहा ॻाल्हि ख़्वाब में ईंदी आहे।
कल्ह खां वठी करे मां थोरी सोच वीचार कयुमि। मैम हाजी साईं अब्दुल रशीद साहिबु हफ़्तो ॾेढ थी वियो मुलाक़ात न कईसीं। मां यार साईं सां मुलाक़ात थी न आहे। अचानक मां राति जो साईं खे ख़्वाब में ॾिठुमि त छा ॾींहं जो जेको साईं अब्दुल रशीद साहिबु साईं साथी जेको हैरान थी विया आहिनि, साईं वेठो ई न आहे, साईं साम्हूं वेठो आहे। बहरहाल ख़्वाब जी जेकी कैफ़ियत आहे न, उहा जेको अमूमन असांखे उहे ख़्वाब ईंदा आहिनि जेके असां ॾींहं जो ज़्यादा सोचींदा आहियूं त राति जो असां उन शइ खे ख़्वाब में ॾिसंदा आहियूं। टेंशन वठण जी ज़रूरत न आहे। साईं बयान खे क्लोज़ आख़िरी हिकिड़ो ऐलान ज़रूरु कंदुमि। साईं मस्जिद में अगरि कंहिं शइ जी ज़रूरत पवे त उहो केरु ॾिए? मस्जिद में अगरि कंहिं शइ जी ज़रूरत पवे त उहो मुजीबुर रहमान पाण वठे या कोई जमायती वठे? हा साईं जमायती वठे न, छो तव्हांखे ख़बर आहे त पेशमाम खे पघार बि तव्हां ॾींदा आहियो। असांजी मस्जिद जा ॿाहिरां जेके पर्दा आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु आहिनि। हाणे साथी ॿार नमाज़ नथा पढ़ी सघनि। हाणे इहो केरु करे? ॾिसो रमज़ान पहिरें रमज़ान जे जुमे ते हिकिड़ो मां ऐलान कयुमि, कंहिं बि साथी हुन ते अमल न कयो, कंहिं बि अमल न कयो। मां वॾो दर्द सां बयानु कयुमि। मां चयुमि हाणे बयान खां जीअं जो मां लहंदुमि न, मां चयुमि घटि में घटि 1.5 लख रुपया मूंखे जमा थी करे हथ में मिलंदो, असां उहो सेटअप कराए छॾींदासीं। यादि आहे कंहिंखे? पहिरें रमज़ान ते पहिरें जुमे ते हिकिड़ी शइ जो मां ऐलान कयुमि ऐं वॾो बाक़ाइदो उनजे लाइ मां वॾी राति जो स्टडी कई। मां सुभाणे अहिड़ो गम सां साथियुनि खे ॿुधाइणो आहे, पर कंहिं बि साथी हुनखे ध्यानु बि न ॾिनो। असां बि चयोसीं यार ध्यानु न ॾिनो, छॾे ॾियो। मस्जिद जेको आहे मुजीबुर रहमान जो घर थोरी आहे। मस्जिद जेको आहे मुजीबुर रहमान जो पंहिंजो घर थोरी आहे। हे मस्जिद अलाह जो घर, अलाह ताला पाणी बंदोबस्तु कंदो। मां ऐलान कयुमि पहिरें जुमे ते, मां चयुमि असांजी मस्जिद में ऊन्हारे में वॾी ज़रूरत पवंदी आहे, असांखे 4 प्लेटियूं वॾियूं जेके आहिनि उनजी ज़रूरत आहे। हाणे इहा प्लेट मुजीबुर रहमान पंहिंजे घर लाइ न पियो घुरे, मां पंहिंजे घर लाइ घुरां न, त पोइ उन में साथी जेकॾहिं हलिया वञनि मूंखे ॾुख बि न थींदो। हे कंहिंजे लाइ घुरूं पिया? हे अलाह जे घर लाइ घुरूं पिया। सिर्फ़ु हिकिड़ो ई बंदो जेको हिन पासे वेठो हुयो उन हिकिड़ो 1000 रुपयो ॾिनो बसि। ऐं प्लेट मां ॿुधाईंदुमि त इहा हिकिड़ी प्लेट घटि में घटि 20,000 रुपए जी आहे। घणे जी आहे साईं? हाणे हे जेके तव्हां सभु मुस्लमान वेठा आहियो, हाणे तव्हां न ॾींदो मां कंहिंखां घुरां? कयूं को डोनाल्ड ट्रंप ॾेखाल? हा साईं उनखे चऊं असांखे वठी ॾे। हे केरु ॾींदो? हे मुस्लमान ॾींदा। हे मुस्लमान ई ॾींदा न, ॿियो केरु ॾींदो? हाणे कंहिं बि साथी हुन ते अमल न कयो। मां 4 असांखे प्लेटियूं 500 वाट जूं ज़रूरत आहिनि, जेको असां मथे प्लाट हणण जी कोशिशि कंदासीं ऐं बिजली ज़बरदस्त हलंदी, मोटर हलंदो, पाणी हलंदो, वज़ू बहितर तरीक़े सां करे सघंदासीं, नमाज़ जेको आहे सुकून सां पढ़ी सघंदासीं। पर कंहिं बि साथी हुन ते अमल न कयो। हाणे मां चयुमि उहो त ठीकु आहे वियो, भले उहो साथी कोई न वठी ॾे। मुजीबुर रहमान गुनाहगार हाणे न थींदो। छाजे करे? मुजीबुर रहमान क़यामत ते इहा ॻाल्हि कंदो, या अल्लाह मां ॿुधाए छॾियो हाणे मुस्लमान हुन ते अमल कनि या न कनि। हाणे हिकिड़ी ॿी शइ जो मां ऐलान करणु चाहियां पियो। हे असांजी मस्जिद जा पर्दा ॾिसो, साथी बीठा आहिनि हिते छाजे कनि? थोरो पोइ ते साईं ॾिसो, ख़बर अथव साथी विरांडे में छो बीठा आहिनि? हे विरांडे में इन जे करे ॿार बीठा आहिनि त ॿार साईं उस आहे, फ़र्श तेज़ आहे न गरम साईं? थोरो गरम आहे घणो? बाक़ाइदे घणो गरम आहे। हाणे साईं इहा रक़म केरु जेको इस्तेमालु करे? मुजीबुर रहमान खे क्लियर ॻाल्हि ॿुधायां पियो, क्लियर बाक़ाइदे। मुजीबुर रहमान खे महीने में हिन मस्जिद खां 10 खां 11,000 मिलंदा आहिनि ऐं मुंहिंजे मोहम्मद पुट जो 15,000 खां मथे ख़र्चु हूंदो आहे। यानी जेकी मूंखे तनख़्वाह हितां मस्जिद खां साथी कुझु थोरो घणो ॾियनि था न, यानी इहो त ॿधो ई न। मुजीबुर रहमान जो पंहिंजो सिर्फ़ु ख़र्चु न, जेको मुंहिंजो नंढो पुटु आहे न, स्कूल जी उनजी थोरी घणी फीस, किताबनि जी थोरी घणी ख़र्ची, 15,000 सिर्फ़ु उन जा ओॾे लाइ वेंदा आहिनि। हाणे मां त इनखे मैनेजमेंट करे ई नथो सघां। हाणे इहे असां घटि में घटि 4 पर्दा लॻल आहिनि, असांजो त 2 पर्दा जेको असां लॻारायूं, 2 पर्दा। त इन लाइ इनशाला कहिड़ा कहिड़ा साथी तावन कंदा? हाणे कोई चवंदो साईं मां त जेको आहे 5,000 नथो ॾेई सघां, मां 10,000 नथो ॾेई सघां, मां त जेको आहे 20,000 नथो ॾेई सघां। काफ़ी साथी आहिनि वुसत वारा हिते असां वटि आहिनि। असां त चऊं था मुजीबुर रहमान खे 1 रुपयो बि हथ में न ॾियो, मूंखे 1 रुपयो बि हथ में न ॾियो, मोज़न साहिब खे टको बि हथ में न ॾियो। वञी करे बसि शाम जो चयो साईं असां पाण इहो कमु कराए छॾींदासीं, असां पाण कमु कराईंदासीं। मां चवां थो ख़ुदा अलाह असां मुस्लमाननि खे एतिरी हिमत ॾे जो पेशमाम खे चंदो बिल्कुलु न ॾियनि, उहे चवनि साईं असां इहो कमु पाण था करायूं, इहो बिजली जो निज़ाम असां पाण करायूं। छाजे करे? असां मुस्लमान आहियूं, असांजी ज़िमेदारी साईं आहे न आहे। हे जेको कुझु मां 10 मिंट ॻाल्हायो इहो ठीकु ॻाल्हायो न ॻाल्हायो आहे? हे असांजी ज़िमेदारी आहे। ऐं इन में जेकी बि असां रक़म इस्तेमालु कंदासीं, अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां पियो, इहा रक़म सजाई आहे, इहा रक़म अजाई न आहे। जेकी रक़म हिते लॻे
पोइ कोई साथी जेकॾहिं पंहिंजे एतबार सां वॾो तावन करणु चाहे त उहो बिल्कुलु करे सघे थो। जेकॾहिं अहिड़ो तावन कोई बि नथो करे सघे त मोज़न साहब सां करे सघो था तावन। नमाज़ खां बाद में जेकॾहिं कोई मोज़न साहब सां पाण तावन करे, असर नमाज़ ते तावन करे, मग़रिब ते करे, छंछर जे ॾींहुं करे, आचर जे ॾींहुं करे, हा साईं, ईंदड़ जुमे ताईं करे, कोई बि टेंशन न आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।